अस्सलाम वालेकुम और इस रहियो SDN न्यूज़ आवां सोहेल चंदियो ख़बर शामिल कंदासीं। नओं देरो मां असांजे रिपोर्टर शाद मोहम्मद भुट्टो जी नओं देरो ऐं आसपास जे मशहूर औलिया हज़रत पीर शहीद घुरगल शाह जे सालियाना उर्स जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुतियूं, जॾहिं त दरगाह जे आरती में मल्ल जा मुक़ाबला जंहिं में सिंध जे मशहूर मल्ल जे पहिरीं ॿिएं ऐं टें जोड़ जे पहलवाननि हिसो वरितो। हिक ॿिए खे केतिरा ई अवाम खां ख़ूब दाद हासिल कयो ऐं उन मौक़े ते GDA अॻवान MP सरदार मौज़म अली ख़ान अब्बासी ख़ासि तौर ते पहुची तक़रीब में शिरकत कई। मेला कमेटी जे चेयरमैन सज्जाद हुसैन चन्ना संदसि जो इस्तक़बाल कयो। दरगाह जे आरती जे सूफ़ियानी महफ़िल जो बंदोबस्तु पिणु कयो वियो हुयो, जंहिं में मशहूर फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल में ईंदड़ खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते सैयद सिकंदर अली शाह राशिद सीनियर सहाफ़ी रहमतुल्लाह मोरियो, हाजी राहिब भुट्टो, शाद मोहम्मद भुट्टो, खलीलुल्लाह मंगनी जो, आबिद भुट्टो, ओशाक बुरड़ो, सहाफ़ी मुनवर मंगी, इमाम खकराणी ऐं शहरनि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में पहुची शिरकत कई। ॿिए तरफ़ जे DA अॻवान MP सरदार मौज़म अली ख़ान आबादी फंक्शनल लीग तालके रिते देरो जे सदर नसीम अहमद मंगणी ऐं सहाफ़ी खलीलुल्लाह मंगणी जो सां भेणीवे ऐं नूर नबी मंगणी जो सां वालिद उस्ताद ग़ुलाम नबी मंगणी जो जी वफ़ात ते मंगणी जा हाउस ते पहुची ताज़ियत करे ॾुक ऐं ग़म जो पिणु कयो आहे।